अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी दोस्तन जे लाइ एक तमाम आसान वीडियो जेकी आहे और ये शेयर करियां मुसबक नंबर 17 में। इन में तव्हांखे आऊं शादी कार्ड ठाहिणु सेखारींदुमि जेको तव्हां पंहिंजी मोबाइल जे अंदरि आसानी सां ठाहे सघो था। शादी कार्ड जे लाइ तव्हांखे तव्हां ॾिसी रहियो शादी कार्ड तव्हांखे ठाहिणु सेखारींदुसि। पिक्सल लैब जे ज़रिए ठहंदो तव्हां खपे पिक्सल लैब तव्हां डाउनलोड न कयो त पिक्सल लैब तव्हां प्ले स्टोर तां डाउनलोड करे वठो। इनजी लिंक आऊं तव्हांखे इन वीडियो जी डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुमि, तव्हां उनखे उतां डाउनलोड करे सघो था। या वरी टेलीग्राम ए/एच जी ग्रुप में वञी करे तव्हां ए/एच टेलीग्राम ग्रुप खे सर्च करियो, या वरी टेलीग्राम ग्रुप जी लिंक आऊं तव्हांखे इन वीडियो जी डिस्क्रिप्शन में लिंक ॾींदुसि, तव्हां उन ग्रुप में तव्हां शामिलु थी सघो था लिंक जे ज़रिए। दोस्तों इन कार्ड इन जेको शादी कार्ड जेको आहे इन जे अंदरि जेकी शयूं इस्तेमालु थींदियूं आहिनि टेलीग्राम जे अंदरि ॾेई छॾींदुसि। सभ खां पहिरीं त तव्हां पिक्सल लैब खे ओपन करियो। पिक्सल लैब खे ओपन करण खां पोइ जेको पेज इन जे अंदरि मौजूदु तव्हां उनखे कैंसिल करे तव्हां उनखे डिलीट करियो। तव्हां डिलीट वारो तव्हां इन ते क्लिक तव्हां इनखे डिलीट करियो। डिलीट करण खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, हीउ जेको तव्हां ॾिसी तव्हां इन जो रंग जेको आहे तव्हां चेंज करियो। रंग चेंज करण हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ जो कलर वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो कलर वारो तव्हां इन ते क्लिक करियो। कलर वारो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण जेको तव्हां इन जे अंदरि रंग सिलेक्ट करणु चाहियो तव्हां उहो रंग सिलेक्ट कयो। जेसिताईं मूं इनखे रंग सिलेक्ट कयो त उनखां पोइ तव्हां जेको इहो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक कयो तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरण खां पोइ ॾिसो तव्हांखे हीउ जेको ऑप्शन मिले पियो तव्हां ॾिसी रहिया हूंदा ए जे पासे में जेको ऑप्शन आहे ए वारे ऑप्शन जे पासे में तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ इम्पोर्ट वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया इम्पोर्ट वारो तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां जेकी गैलरी जे अंदरि जेकी तव्हां तस्वीर रखी आहे शादी कार्ड वारी उहो तव्हांखे आउं ए/एच टेलीग्राम जे अंदरि ॾेई छॾींदुसि, तव्हां उनखे उतां बि डाउनलोड कयो। ॾिसो हीअ सभु तस्वीरूं आउं तव्हांखे ए/एच टेलीग्राम जे अंदरि ॾेई छॾींदुसि, तव्हां उनखे उतां डाउनलोड करे सघो। ॾिसो हीअ जेकी तस्वीर आहे हीअ तस्वीर तव्हांखे ओपन करणी आहे, ठीकु आहे दोस्तों। ॾिसो तव्हां उनखां पोइ ॾिसो हीअ ऑप्शन तव्हां ॾिसी तव्हां इन ते क्लिक करे तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। उनखां पोइ ॾिसो जेतिरो तव्हां इनखे चाहियो तव्हां उनखे उते रखो, ठीकु आहे दोस्तों। ऐं उनखे हिते थो रखां। उनखां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया हूंदा हीउ जेको लेयर वारो जेको ऑप्शन लेयर वारो तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण तव्हां इनखे लॉक करियो, ठीकु आहे। ॾिसो लॉक करण जो तरीक़ो तव्हां ॿुधाए छॾियुमि लॉक कीअं थींदो आहे। हाणे ॾिसो हीउ लॉक थियण जो मतिलबु इहे त इहे जेको फोटो तव्हां लॻाई आहे इनखे तव्हां भले टच कंदा तव्हां केॾांहुं घुमंदी न, ठीकु आहे न दोस्तों। उनखां पोइ तव्हांखे छा करिणो इहो ए वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसो तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ तव्हां वरी एडिट वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो हीउ एडिट वारो तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ जेको बि तव्हां इन जे अंदरि सभु खां पहिरीं शादी कार्ड तव्हां ॾिसंदव तव्हां इन जे अंदरि पहिरीं सभु खां पहिरीं शायरी लिखियलु हूंदी आहे, उनखां पोइ लिखियलु हूंदो आहे मोहतरम जनाब अस्सलाम वालेकुम लिखियलु हूंदो आहे, ठीकु आहे दोस्तों। ऐं त इन जे अंदरि सिंधी तो फ़ॉन्ट इस्तेमालु करियां। इन जे अंदरि लिखां थो मोहतरम जनाब, ठीकु आहे दोस्तों। मोहतरम जनाब मूं इन जे अंदरि लिखियो आहे। उनखां पोइ तव्हां जेके टुबका जेके हूंदा आहिनि या वरी जेको बि निशान इन जे अंदरि हूंदो आहे तव्हां उहो लॻायो, ठीकु आहे दोस्तों। जेको बि निशान तव्हां हूंदो तव्हां ॾिसंदा हूंदा त काफ़ी सारा निशान इन जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि। सो मूं इन जे अंदरि लिखियो आहे जेको तव्हां टुबका लॻाइनि तव्हां जेका बि टुबका इन जे अंदरि लॻाइनि तव्हां उहे लॻायो। उनखां पोइ लिखियलु हूंदो आहे अस्सलाम वालेकुम। दोस्तों हीउ मोहतरम जनाब अस्सलाम वालेकुम लिखियो। उनखां पोइ ॾिसो हीउ जेको टिक वारो जेको ओके वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरण खां पोइ तव्हां इनखे बिल्कुलु तव्हां नंढो करियो। दोस्तों इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण पोइ तव्हां हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो कलर वारो तव्हां इन जो कलर चेंज करियो। जेको तव्हां इन जो कलर रखो तव्हां ॾिसो मूं इन जो ॻाढ़ो कलर रखियो आहे। ॾिसो त उनखां पोइ तव्हां इन जी फ़ॉन्ट वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो फ़ॉन्ट वारो हीउ फ़ॉन्ट तव्हां इन ते क्लिक करियो। ऐं इन खां पोइ माय फ़ॉन्ट में वञी करे तव्हां सिंधी फ़ॉन्ट जेके तव्हां डाउनलोड करे रखिया हूंदा तव्हांखे उहो फ़ॉन्ट इन जे अंदरि लॻाइणो आहे।
दोस्तों मूं इन जे अंदरि ई फ़ॉन्ट लॻायो, तव्हां बि पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां को बि फ़ॉन्ट लॻाए सघो था। सो तव्हां इन जे अंदरि को बि कलर तव्हां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां रखी सघो था। ठीकु आहे दोस्तों, मूं इनखे ई कलर रखियो आहे। इन खां पोइ ॾिसो हीउ जेको स्ट्रोक जेको तव्हां ऑप्शन ॾिसी तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक तव्हां इनखे एनेबल करियो। ठीकु आहे दोस्तों, पोइ तव्हांजो जेको बि तव्हां रंग रखणु चाहियो उहो रंग रखो। ठीकु आहे दोस्तों इन खां पोइ तव्हां जेके साइज़ फिक्स तव्हां इनखे मथे खणणो रखणु चाहियो था, तव्हां ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो पोज़ीशन वारो जेको ऑप्शन, तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते तव्हां इनखे थोरो मथे रखो। ठीकु आहे दोस्तों, ऐं तव्हां इनखे फिक्स साइज़ ते रखणो, तव्हां फिक्स साइज़ ते रखी सघो था। ठीकु आहे दोस्तों, त मूं हिते ई लिखी छॾियो। इन खां पोइ तव्हां मथे जेकी शायरी लिखणु चाहियो था, तव्हां मथां शायरी बि लिखी पहिरीं तव्हां शायरी लिखी सघो था। दोस्तों इन खां पोइ तव्हां शादी कार्ड जे अंदरि तव्हां ॾिसंदव, उन खां पोइ लिखियलु हूंदो आहे। त उन खां पोइ लिखियलु हूंदो आहे नूर चशम, घोट जो जेको नालो हूंदो आहे, नूर चशम जो जेको नालो, घोट जो नालो तव्हां उहो लिखो। ठीकु आहे, ऐं हुन जे अंदरि लिखां थो ॾिसो मूं घोट जो नालो लिखी छॾियो आहे। उन खां पोइ ॾिसां मथां जेको ओके वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। ॿाहिरि निकिरी तव्हां इनखे बिल्कुलु नंढो करे नंढी साइज़ करियो। उन खां पोइ तव्हां इन जे अंदरि को सुठो फ़ॉन्ट जेको आहे तव्हां उहो पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां तव्हां इन जे अंदरि फ़ॉन्ट लॻायो। ॾिसो हीउ जेको फ़ॉन्ट वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीउ फ़ॉन्ट वारो तव्हां इन ते क्लिक करे तव्हां को फ़ॉन्ट पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां उहो रखो। ठीकु आहे दोस्तों, मूं इनखे हीउ फ़ॉन्ट रखियुमि। इन फ़ॉन्ट खे रखण खां पोइ तव्हां इनखे बिल्कुलु तव्हां साइज़ जी नंढी करियो। ऐं तव्हां बि जेको कलर जेको रखणु चाहियो त तव्हां इहे कलर वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। हीउ कलर वारो ऑप्शन तव्हां इन ते कलर वारे ऑप्शन ते क्लिक करियो। जेको बि तव्हां कलर रखो तव्हां उन जे अंदरि कलर रखी सघो था। सो कलर वारो ऑप्शन तव्हां जेको कलर रखो तव्हां इन जे अंदरि कलर रखी सघो था। तो मूं इन जे अंदरि कलर रखी छॾियो। हाणे तव्हांखे छा करिणो आहे, सो मूं इन जे अंदरि न्यू जशन जो नालो लिखी छॾियो। उन खां पोइ तव्हांखे छा करिणो, तव्हां इन जे अंदरि हेठां शादी खान आबादी लिखियलु हूंदो, तव्हां उन जे अंदरि शादी खान आबादी लिखो। तो मूं इन जे अंदरि लिखियो आहे शादी खान आबादी, थोरी ग़लती थी वई, शादी खान आबादी। उन खां पोइ तव्हां इनखे तव्हां हिते खणी करे तव्हां इनखे हिते रखो। उन खां पोइ तव्हां जेको फ़ॉन्ट तव्हां इन जे अंदरि लॻाइणु चाहियो था, ई फ़ॉन्ट जेको तव्हांखे इन जे अंदरि ई फ़ॉन्ट लॻाइणो आहे। ॾिसो यादि करे रखियो, ई फ़ॉन्ट जेको आहे तव्हांखे लॻाइणो आहे। ठीकु आहे दोस्तों, ऐं उन खां पोइ तव्हांजो कलर जेको आहे तव्हां चेंज करियो। ये जो पोजीशन ते क्लिक करे तव्हांजी साइज़ घटाए करे तव्हां इनखे फिक्स साइज़ ते रखी सघो था। दोस्तों उन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, जेके तव्हांजे अंदरि तारीख़ वग़ैरह जेकी लिखबी आहे, तव्हां ॾींहुं वग़ैरह जेको तारीख़ वग़ैरह लिखबी आहे तव्हां उहो उनजे अंदरि लॻायो। सां उनजे अंदरि पंहिंजी तारीख़ जेकी लॻाइणी थो। ॾिसो हीउ ए वारे ऑप्शन ते वञी करे पोइ तव्हां टैक्स में वञी करे तव्हां एडिट ते वञी करे तव्हां पंहिंजी तारीख़ लिखो ऐं थोरो जेके लाक थो करे उन खां पोइ तारीख़ लिखी करे ऐं वीडियो चालू कंदो। दोस्तों मूं इनजे अंदरि एडिट ते वञी करे मूं इनजे अंदरि लिखी छॾियो इंशाअल्लाह बि तारीख़ 30 जून बेरोज़ अंगारो 2020 ईस्वी मुताबिक़ गोरजान मोहम्मद लाशारी में मुक़ररु कई वई, जंहिंजी दावत अमान दोस्तनि खे अदर रखिजे थी। उमेद त शरीक थी मान मथां कंदा। तव्हां बि इन तरीक़े सां को लिखी सघो था। जेको तव्हांजो ॻोठु वग़ैरह तव्हांखे लिखी करे तव्हां ओके वारो जेको तव्हां हिते क्लिक करे तव्हां ॿाहिरि निकिरी वञो। उन खां पोइ तव्हां साइज़ वरी तव्हांजी नंढी करे सघो था। तव्हां हितां बि तव्हां पकिड़े करे तव्हां इनखे पकिड़े तव्हां इनकी साइज़ बि नंढी करे सघो था पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़। ठीकु आहे दोस्तों, उन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, तव्हां इन जो कलर जेको चेंज करियो, तव्हां इन जे अंदरि कारो कलर रखो दोस्तों। ठीकु आहे, उन खां पोइ तव्हां इन कारो कलर रखण खां पोइ ये जेको तव्हां हिते ॿाहिरि निकिरी तव्हां जेको फ़ॉन्ट तव्हां इन जे अंदरि लॻाइणु चाहियो तव्हां उहो फ़ॉन्ट लॻायो। ॾिसो जेको सुठो फ़ॉन्ट तव्हांखे लॻे सिंधी फ़ॉन्ट तव्हां उहो ॾिसो। मूंखे सिंधी फ़ॉन्ट सुठो लॻो ऐं हीउ फ़ॉन्ट लॻाईंदुसि। उन खां पोइ ॾिसो
जेके ख़बर कोन थी पिया अखर पाण में मिलाए पिया इन खां पोइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइनिंग स्पेस, तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते करे तव्हांखे बिल्कुलु पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां सिलेक्ट करे सघो था। उन खां पोइ ॾिसो तव्हां इन जी जो ऑप्शन तव्हां इन ते करे तव्हांखे पूरे विच ते बि रखी सघो था। ॾिसो इन खां पोइ ॾिसो हे जेको साइज़ वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहियो साइज़ वारो टी वारो डबल टी वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे तव्हांजी साइज़ आहे तव्हां पंहिंजे हथनि सां बि आस्ते आस्ते वधाए सघो था। दोस्तों हाणे पाण हीअ बि लिखी छॾियो। हाणे तव्हांखे अॻियां कुझु लिखिणो आहे त तव्हां महिमान ख़ास जा नाला जेके सरबराह जा नाला आसाइज़ जा नाला तव्हां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां लिखी सघो था। हुन जे लाइ ॾिसो हीउ जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो हीउ जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो शेप्स वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो शेप्स वारो ऑप्शन तव्हां ॾिठो कोन हूंदो। हीउ शेप्स वारो जेको ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करण खां पोइ ॾिसो हीउ जेको रेडियस आहे तव्हांखे हिनखे हिते ई रखिणो आहे। हीउ जेको ओपेसिटी तव्हांखे बिल्कुलु घटायो। उन खां पोइ ॾिसो हीउ जो स्टॉक विथ जेको आहे तव्हां हिनखे बिल्कुलु जेतिरो तव्हां हिनखे चाहियो तव्हां हुनखे ओतिरो वधायो। ठीकु आहे दोस्तों, मां हुनखे एतिरो वधायुमि। उन खां पोइ ॾिसो जेको बि तव्हां हिनजे अंदरि रंग सिलेक्ट करणु चाहियो था हिते वञी करे ॾिसो हिनजे हेठां वञिणो आहे। ठीकु आहे दोस्तों, हिन खां हेठां वञण खां पोइ तव्हां हिनखे ओके करियो। हिनखे ओके करण खां पोइ ॾिसो तव्हां जेकी बि जेतिरी तव्हांजी लाइन लिखणु चाहियो तव्हां हुनजी ओतिरी लाइन रखी सघो था। ॾिसो ॾिसो मां हिनखे हिते तयारु करे छॾियुमि। हुन खां पोइ ॾिसो हिते क्लिक करे तव्हां हिनखे बिल्कुलु पंहिंजी साइज़ फिक्स ते रखी सघो था। हुनखे तव्हां हिनखे इहो कॉपी वारो जेको ऑप्शन तव्हां हिते क्लिक करे तव्हां हिनखे कॉपी करियो। कॉपी तव्हां हिनखे पूरे हिते तव्हां वधाए करे तव्हां पंहिंजी साइज़ ते रखी सघो था। ठीकु आहे दोस्तों, जिते बि तव्हां हिनखे रखणु चाहियो तव्हां हुनखे पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां रखी सघो था। सो मां हिनखे हिते रखियुमि। हुन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे जेके तव्हांजे अंदरि कुझु नालो वग़ैरह जेको बि तव्हांजे अंदरि लिखणु चाहियो तव्हां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां तव्हां लिखी सघो। ॾिसो हुनजे अंदरि लिखां थो त ए वारे ऑप्शन ते वञी करे तव्हांजे अंदरि लिखंदो महिमान ख़ासि लिखण खां पोइ जेको बि तव्हांजे अंदरि जेको बि लिखणु चाहियो तव्हां उहो लिखो। कलर ते वञो तव्हां कलर कारो रखो। हुन खां पोइ ॾिसो तव्हां फ़ॉन्ट जेको तव्हां फ़ॉन्ट हिनजे अंदरि रखणु चाहियो तव्हां फ़ॉन्ट रखो। सो हिन खां पोइ ॾिसो जेके तव्हांजी साइज़ वधाइणु चाहियो था तव्हां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां तव्हांजी साइज़ वधायो। त मां महिमान ख़ासि लिखी छॾियो। हाणे तव्हां महिमान ख़ासि ते क्लिक करियो। तव्हां हिनखे कॉपी करियो। तव्हां वरी बि तव्हां हिनखे पूरे विच ते रखो। हीउ जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक तव्हां हिनखे पूरे विच ते रखो। हुन खां पोइ तव्हां वरी पोज़ीशन वारो जेको ऑप्शन तव्हां हिन ते क्लिक करियो। तव्हां हिनखे सभु पूरी साइज़ ते रखो। तव्हां हिनखे डबल क्लिक करियो। महिमान ख़ासि ते तव्हां जेको लिखणो आहे तव्हां उहो लिखो। हाणे हुनजे अंदरि लिखां थो आसाइता। ठीकु आहे, मां आसाइता लिखियो आहे। ऐं तव्हां जेके साइज़ वधाइणु चाहियो तव्हां बिल्कुलु पंहिंजी मर्ज़ी सां तव्हांजी साइज़ वधाए सघो था। तव्हांजो पोज़ीशन ते करे तव्हांजी पूरी फिक्स साइज़ ते आसानी सां रखी सघो था। ठीकु आहे दोस्तों, मुंहिंजो पंहिंजी तकड़ सां तव्हां जेके आसानी सां ठाहींदा तव्हांखे बिल्कुलु तव्हां मूंखां बि ज़बरदस्त सुठो ठाहे सघो था। ठीकु आहे दोस्तों, ॾिसो मां इहो लिखी छॾियो आसाइस्ता। हुन खां पोइ जेको तव्हांखे लिखिणो आहे गजाणी लिखणी आहे त जेको बि तव्हां कुझु हिन जे अंदरि लिखणु चाहियो था तव्हां हेठां हिन जे अंदरां कुझु लिखी सघो था। ठीकु आहे दोस्तों, जेके ख़ाली जेके हिन जे अंदरि तव्हांखे छा लिखिणो आहे हिन जे अंदरि जेको ॾिसो महिमान ख़ासि में तव्हां महिमान जो नालो लिखो। हुन खां पोइ जेको बि तव्हां हिन जे अंदरि लिखंदो तव्हां उहो लिखो। ॾिसो हुन जे अंदरि दोस्त महिमान ख़ासि में अंदरि दोस्त थो लिखां। दोस्त वग़ैरह हुन जे अंदरि लिखां थो। हाणे हुनजो रंग थो चेंज करियां कलर। मुंहिंजो कलर कारो रखियो। हुन फ़ॉन्ट चेंज करियां थो। हीउ फ़ॉन्ट तव्हांखे जेके तव्हांखे सिंधी फ़ॉन्ट डाउनलोड करणा आहिनि त तव्हांखे हिन मुंहिंजो यूट्यूब चैनल जेको आहे AS लाइव तव्हां हुनखे विज़िट करियो ऐं तव्हां हिन फ़ोटनि खे तव्हां किथां डाउनलोड करे सघो था।
गूगल जे अंदरां तव्हां इन फ़ोटुनि खे डाउनलोड करे सघो था। सुम्हो इन जे अंदरि लिखी छॾियो आहे दोस्त वग़ैरह। तव्हां पोज़ीशन जेके तव्हां हिनखे फिक्स साइज़ ते रखो ऐं उन जे अंदरि मिट माइट जेके तव्हां लिखणु चाहियो था तव्हां हिनखे हिते रखियो मिट माइट। दोस्तों मूं हिन जे अंदरि मिट माइट लिखी छॾिया आहिनि। हाणे तव्हां जेके गजानी वग़ैरह जेके तव्हां लिखणु चाहियो था तव्हां हेठां लिखी सघो था। सो आउं गजानी लिखां थो। सो मूं हिन जे अंदरि लिखी आहे गजानी। गजानी लिखियुमि ऐं जेको बि तव्हां हिन जे अंदरि फ़ॉन्ट लॻाइणु चाहियो तव्हां पहिरियां जो कलर चेंज करियो। कलर चेंज करे तव्हांजी कलर पंहिंजो ॿियो था रखूं। कलर ॿियो रखण खां पोइ तव्हां फ़ॉन्ट चेंज करियो। साणे तव्हां स्टॉक ते वञी करे तव्हांजी वधायो। ठीकु आहे दोस्तों, जेतिरी तव्हां रखणु चाहियो तव्हां केतिरी रखो ऐं तव्हांजी साइज़ घटायो। ठीकु आहे दोस्तों, ऐं तव्हां हिनखे पूरे फिक्स ते रखो ऐं तव्हां हिनखे पोजीशन ते क्लिक करे तव्हां हिनखे बदिलो। जिते बि तव्हां हिनखे रखणु चाहियो तव्हां हुनखे हुते रखो। ठीकु आहे दोस्तों, मूंखे त थोरी तकड़ तव्हांखे आहिस्ते आहिस्ते ठाहिणो आहे। ठीकु आहे दोस्तों, तव्हांखे तकड़ का बि न आहे। ठीकु आहे दोस्तों, मूं हीअं लिखियो तव्हां टाइम वग़ैरह हिन जे अंदरि आखो जो लिखी सघो था। ठीकु आहे त दोस्तों, जेकॾहिं तव्हां पंहिंजी मशहूरी जेके ॾियणु चाहियो था तव्हां हुनजे अंदरि लिखां थो AS लाशारी मोबाइल ग्राफिक्स। तो मूं हिन जे अंदरि लिखियो आहे AS लाशारी मोबाइल ग्राफ्स। ठीकु आहे दोस्तों, जेके तव्हां हिते क्लिक करे तव्हांजे अंदरि तव्हांजो फ़ॉन्ट चेंज करियो। रंग पहिरियां तव्हांजो रंग चेंज करियो। रंग ते तव्हांजो फ़ॉन्ट चेंज करियो। दोस्तों आउं तव्हांखे जेके शयूं जेके हिन जे अंदरि इस्तेमालु कयूं आहिनि सो आउं तव्हांखे AS लाशारी टेलीग्राम जे अंदरि तव्हां हुनखे हुतां बि डाउनलोड करे सघो था। ऐं जे तव्हां ॾिसो ही त कार्ड जो पोएं पासे जेको आहे तव्हांखे हिन जे अंदरि तव्हां लाशारी बिरादरी तव्हां लिखी सघो था। तव्हां जेके तव्हां हिन जे अंदरि लाशारी बिरादरी लिखो। मूं हिन जे अंदरि लाशारी बिरादरी लिखी छॾियुमि। तव्हांजो कलर चेंज करियो। कलर चेंज करे तव्हां हिनखे साॻी फ़ॉन्ट रखो। ही फ़ॉन्ट हुन खां पोइ ॾिसो जेको जिते तव्हांजी साइज़ घटायो। साइज़ घटायूं ऐं तव्हांजो कलर चेंज करियो। तव्हांजो कलर चेंज करियो। ॾिसो कलर चेंज कयो। हुन खां पोइ तव्हां इम्पोर्ट ते वञी करे तव्हां जेकियूं तव्हां तस्वीरूं जेकियूं पियूं आहिनि ॾिसो ये तस्वीरूं जेके पियूं आहिनि जेकी बि तस्वीर तव्हां हिन जे अंदरि लॻाइणु चाहियो तव्हां लॻाए सघो था। मूंखे इहा तस्वीर हिन जे अंदरि लॻाइणी आहे। तव्हां ओपन करियो। ओपन करण खां पोइ तव्हां तस्वीर खे तव्हां नंढो करियो। नंढो करण खां पोइ तव्हां हिनखे तस्वीर खे हिते रखो। तव्हां जेको अछो रंग जो तस्वीर जो तव्हांखे ख़तमु करिणो आहे हुनखे एडिटर कलर ते वञी करे तव्हांजी तस्वीर जो अछो रंग ख़तमु करियो। ठीकु आहे दोस्तों, ख़तमु करण खां पोइ तव्हां इन तस्वीर जो जेको रंग जेको आहे तव्हां चेंज करे सघो था।
सब जो ये रंग से ख़त्म करें उन खां पोइ जेको बि तव्हांजे अंदरि जेकी तव्हांजे अंदरि लॻाइणु चाहियो जेकी बि शइ तव्हां पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां तव्हां ख़ूबसूरत जेको आहे तव्हां लॻाए सघो। उन खां पोइ ॾिसो जेके तव्हां मुंहिंजी अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई त वीडियो खे लाइक ज़रूरु कजां ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब ज़रूरु कजां। दोस्तों जेके तव्हांखे मुंहिंजी उमेद आहे तव्हांखे वीडियो पसंदि ज़रूरु ईंदी। ऐं ॾिसो शेयर वारो जेको ऑप्शन तव्हां ॾिसी रहिया आहियो शेयर वारो ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करे इन फ़ोटो खे तव्हां पंहिंजे मोबाइल जे अंदरि सेव करे सघो था। सो मां इनखे सेव कयुमि ऐं उनखां सेव टू गैलरी जेको त ऑप्शन तव्हां इन ते क्लिक करियो। इन ते क्लिक करे तव्हां इन तस्वीर खे पंहिंजे मोबाइल जे अंदरि सेव करियो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सो मुंहिंजी तस्वीर मोबाइल जे अंदरि सेव थी वई आहे। तव्हांखे वीडियो पसंदि ईंदी इंशाल्लाह। जेके तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।